बगारोड़ा भरसा ॻोठ वलीदा डहर जे रवासी भारनि मुजाहिद डहर ऐं निज़ामुद्दीन डहर पारां SHO कुंभ ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। इन मौक़े ते दाहींदे संदन चवणो हो त SHO कुंभ अमीर चांग बिना कंहिं फ़रियाद ऐं जवाज़ जे बासर हफ़ीज़ बिरो जे वंगार वंदे उनजे पोरे ते भाउ बिलाल डहर खे 4 ॾींहं अॻु दुकान तां खंबे गुम करे छॾियो आहे। केतिराई भेरा पुछण बावजूदि कुझु न पियो ॿुधाए। हुननि चयो त असांजे भाउ बिलाल खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु पहुतो त उन ज़िम्मेवार SHO कुंभ अमीर चांग ऐं बासर हफ़ीज़ बिरो ई हूंदो। दौड़ में चौपाईमाल जे अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे 3 मेडिकल स्टोर सील कया विया। असिस्टेंट कमिश्नर दौड़ आसिफ अली मलिक हेड क्लार्क अब्दुल्ला चांडे ऐं पुलिस साण करे दौड़ शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में सालनि खां क़ाइम गैर कानूनी हलंदड़ चौपाईमाल जे अताई डॉक्टरनि संदन स्टोरनि ते अचानक छापा हयां। टीम रहमान वेटनरी स्टोर, ज़ाहिद वेटनरी स्टोर ऐं रिंद वेटनरी स्टोर खे सील करे छॾियो, जॾहिं त रिंद वेटनरी स्टोर ते मुदख़ालिफ़ दवाऊं निकिरण ते उन मथां 8,000 रुपया ॾंड पिण हयो। असिस्टेंट कमिश्नर जी कार्रवाई जो ॿुधी केतिराई चौपाईमाल जा अताई डॉक्टर पंहिंजूं अस्पतालूं बंदि करे फरार थी विया। खानपुर महर पुलिस ॻुझे इतलाह ते कार्रवाई कंदे क़ाबिली गाॾियुनि जी वॾी खेप हथ करे वरिती आहे। खानपुर महर पुलिस जे SHO मिठल खकराणी जी अॻवानी में ॻोठ शाहन मंगी ऐं ॻोठ गुलबार मंगी ते चढ़ाई करे घरनि खे कड़ो चाढ़े घर घर तलाशी वरिती। ॻोठ शाहन मंगी मां हमीद मंगी जे घर मां 2 गाॾियूं हथ कयूं, जॾहिं त ॻोठ गुलबार मंगी मां सरवर मंगी जे घरां 3 कारूं हथ कयूं। पुलिस 5 ई गाॾियूं तहवील में वठी इमरान मंगी, अर्समाउन मंगी, हमीद मंगी, बेगुल मंगी समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk